अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, मकानी चूंडूं सिंध में 18 जनवरी ऐं पंजाब में 30 जनवरी ते थियणियूं आहिनि। पार्टियुनि तरफ़ां मकानी चूंडुनि में हिसो वठण लाइ तयारियूं पिणु शुरू कयूं वयूं आहिनि ऐं तकबंदियुनि जे हवाले सां पिणु केतिरनि पार्टियुनि जा एतिराज़ साम्हूं आया आहिनि त तकबंदियुनि जी जेका शुरूआति कई वई आहे उहा धांधलियुनि जी शुरूआति आहे। अॼोके प्रोग्राम में मकानी चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, उन जी तयारियुनि जे हवाले सां हाणे जेके मौजूदा बल्दियाती इदारा कमु करे रहिया आहिनि, अवाम खे कहिड़ियूं सहूलियतूं मिली रहियूं आहिनि, रोशनी, सफ़ाई सुथराई, गटर नालियुनि जो कमु कीअं थिए पियो, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां स्टूडियो में महिमान आहिनि खैरुनिसा मुग़ल, पीपुल्स पार्टी जो MP आहिनि। वॾी महिरबानी अवां जी मां प्रोग्राम में आहियूं। असांजी ॿियूं महिमान आहिनि नुसरत सैर अब्बासी साहिबा, फंक्शनल लीग MP आहिनि। वॾी महिरबानी अवां जी मां प्रोग्राम में आहियां। खैरुनिसा, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त मकानी चूंडुनि जे हवाले सां 18 जनवरी जी तारीख़ ॾिनी वई आहे सिंध हुकूमत पारां, जॾहिं त क़ाइम अली शाह साहिब जो बयानु आयो आहे अॼु त असां मकानी चूंडुनि जे हवाले सां बिल्कुलु तयारु आहियूं, पर जेकॾहिं वधीक वक़्तु ॾिनो वञे हा शफ़ाफ़ चूंडुनि जे हवाले सां, कीअं शफ़ाफ़ चूंडुनि जे हवाले सां वक़्तु ॾिनो वञे हा, छा जेके हाणे तारीख़ ॾिनी वई आहे उन ते मकानी चूंडूं थी सघंदियूं या अञा वधीक वक़्त जी ॻाल्हि कई पवंदी? ॿ ॻाल्हियूं छो पियूं कयूं वञनि? हिकिड़े तरफ़ त असां बिल्कुलु तयारु आहियूं मकानी चूंडुनि जे हवाले सां, ॿिए तरफ़ इहो बि बयानु आयो आहे त अञा वधीक वक़्तु ॾिनो वञे हा त बहितर अंदाज़ में तयारियूं थी सघनि हा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदसि कि बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे कि असांखे जेकॾहिं तव्हां ॾिसो हींअर असां सां इलेक्शन जे मामले में मकानी चूंडुनि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि जेका थिए पई उहा हिकिड़ी उन ते छा खणी चइजे कि अदालतुनि जे तरफ़ खां जॾहिं त सूबनि खे पूरी ख़ुदमुख्तियारी ॾिनी वई आहे, इहो कमु इलेक्शन्स जो जेको आहे सॼो सूबनि जे हवाले आहे, उन जे बावजूदि असां उहो ई ॾिठो आहे कि हिकिड़ी तलवार लटकी पई आहे मथां कि डेट ॾिनी वञे, तारीख़ ॾिनी वञे, वक़्तु ॾिनो वञे। त उन में इहो आहे कि सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त कंहिं सां टकाव में अचणु नथा चाहियूं। असां पोलाइटली हिकिड़ी गुज़ारिश जेका आहे उहा असां कई कि असांखे हेतिरो वक़्तु खपे थो, छो त असांजे मुल्क में जहिड़े क़िस्म जा हालात असां फेस करे रहिया आहियूं उन में एतिरा इशूज़ आहिनि जेके प्रियोरिटी ते अचो था वञनि, त हीअ वरी सेकेंडरी हलियो थो वञे, जंहिंमें हिकिड़ी वक़्तु ख़ातिर ख़्वाह जेका हिकिड़ी तयारी हूंदी आहे उहा असांखे सम्झ में नथी अची सघे, एतिरो आसान कोन हूंदा आहिनि। तव्हां इहो ॾिठो हूंदो कि 11 मई वारी इलेक्शन में जेके 5 सालनि खां पोइ इलेक्शन थी आहे उन में तव्हां ॾिसो कि मैग्नेटिक इंक ताईं प्रोवाइड कोन थी सघी आहे। त मुंहिंजो त ख़्यालु कोन्हे कि हींअर ही जेके इलेक्शन थियनि त उन में मैग्नेटिक त इलाही परे जी ॻाल्हि आहे, पर उहो इंक बि प्रोवाइड थिए न। तव्हां चओ कि तलवार लटकियल रही, त गुज़िरियल 4 सालनि में इहे मकानी चूंडूं न थी सघियूं पीपुल्स पार्टी जे गुज़िरियल दौर में बि, उन खां पोइ हाणे कोर्ट पारां इहो मामिलो उथारियो वियो, पाण मुरादो ॿुधणियूं कयूं वयूं, नोटिस वरितो वियो, तॾहिं वञी 6 महीननि 7 महीननि जी ॿुधणियुनि खां पोइ सूबनि तारीख़ूं ॾिनियूं जेके बार बार उन्हनि मटायूं बि। माना अगरि कोर्ट बि न चवे त पोइ हुकूमतनि जी ज़िमेदारी हुकूमतूं त नथियूं कराइनि मकानी चूंडूं। ज़रूरु कमु हूंदो आहे कि चवणु, पर उहो सूबनि खे पाण ॾिसणो हूंदो आहे कि कहिड़े वक़्त में कहिड़ी शइ हू करे सघनि था प्लान। हाणे तव्हां ॾिसो कि इलेक्शन कमीशन ख़ुदि बि रेडी न हो, जेकॾहिं सूबा उन्हनि खे सूबनि जी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी तयारी हुजे बि हा त तव्हां छा सम्झी सघो था त इन सिचुएशन में इलेक्शन थी था सघनि। इलेक्शन्स त थी वञनि हा, असां त हाणे बि इलेक्शन्स कराइण जी तयारी असां करे चुका आहियूं। इहो त तव्हां चओ था न तयारी तव्हां कई आहे, उन खां पोइ चओ था वधीक वक़्तु ॾिनो वञे। ॻाल्हि कंप्लीट करण ॾियो त उहा इन सेंस में चई आहे कि बहितर इहो थिए हा कि असांखे मार्च जो टाइम ॾिनो वञे हा कि हुनखां इफेक्टिव हिकिड़ो शइ रिज़ल्ट बि त अचे। सिर्फ़ु इलेक्शन कोन्हे कराइणो हूंदो, सिर्फ़ु इहो ॾेखारिणो कोन हूंदो आहे कि सिंध हुकूमत इलेक्शन कराई, उनजो रिज़ल्ट बजाए जेके पोइ माण्हू जेके कोर्टुनि में वञनि, पोइ इशूज़ थियनि, पोइ कॉन्फ्लिक्ट्स थियनि, पोइ उन्हनि में उणायूं निकिरनि, पोइ उन्हनि में कोताहियूं निकिरनि, त उन खां बहितर इहो थींदो आहे कि असांखे हिकिड़ो टाइम जेके प्लान कनि था उन्हनि खे ख़बर हूंदी आहे कि असांखे केतिरो टाइम खपे। पर जेकर उनजे बावजूदि हिकिड़ी छा खणी चइजे इलाही सख़्तु लफ़्ज़ थी वेंदो, पोइ वरी थोरो थी वेंदो आहे कि पर हिकिड़ी अगरि हथधर्मी इन ई ते आहे कि असांखे बसि हिन ई महीने में कराइणी आहे या फलाणी डेट जे अंदरि कराइणी आहे, त असीं लाज़मी कंहिं टकराव में अचणु नथा चाहियूं कि इदारे सां असां न डिले बिल्कुलु कोन्हे। असां जेकॾहिं चयो आहे कि तव्हां असांखे जनवरी जी डेट ॾिनी आहे, असां इंशाअल्लाह असां तयारी आहे, पर ॿ ॻाल्हियूं न आहिनि। चयो वियो आहे त जेकॾहिं असांखे मार्च जो टाइम मिले हा त इन जो बहितर रिज़ल्ट थिए हा, इफेक्टिव इलेक्शन्स कराए सघूं हा। छो त तव्हां ॾिसो कि हिकिड़ी शइ हूंदी आहे कि सिस्टम हिकिड़ो ठहण में हिकिड़ो टाइम लॻंदो आहे, सिस्टम ठहण खां बाद में डिसाइड थींदो आहे कि सिस्टम अचे कहिड़ो पियो, असां कहिड़ो पिया आणणु चाहियूं। पुठे 5 सालनि खां वठी तव्हां ॾिठो आहे कि हिकिड़ो सिस्टम ठहियो, हुन ते ठीकु आहे इतराज़ात हुया, जेके हुया सही हुआ ग़लति हुआ, जेके हुआ
सभिनी जो राइट थिए थो, ज़ाहिर सिंध में रहनि था सभु जमायतूं जेके रिप्रेज़ेंट कनि थियूं माण्हुनि खे जेके सिंध में रहण वारा, ठीकु आहे उहो हिकिड़ो सिस्टम। हाणे ॾिठोसीं पिए की शक्ल कहिड़ी थी बीहे, त हदबंदियूं आहिनि या जेका बि शइ तयारी आहे त उन हिसाब सां करणी पवंदी। त सिस्टम जॾहिं अची तयार थी पंहिंजी असल शक्ल में जॾहिं अचे थो, तयारियूं उन खां बाद में थींदियूं आहिनि की भई असांखे हदबंदियूं कीअं करणु घुरिजनि, कहिड़े हिसाब सां करणियूं घुरिजनि। बहरहाल ॻाल्हि इहा आहे की ॿ ॻाल्हियूं इन हिसाब सां चयूं आहिनि। हिकु त इहा की इहा असांजी हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे सिंध गवर्नमेंट जी की असां कंहिंसां टकराव में नथा अचणु चाहियूं। ख़ासि करे अदलिया जो एतिराम आहे असांखे ऐं हुननि जो चवणु फ़र्ज़ु आहे, पर जेकॾहिं इहो आहे की थोरो घणो त हिननि पोइ हू शयूं सानवी थी रहिजी वञनि की अरिड़हीं तरमीम जे हिसाब सां जेका सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी आहे, सूबा पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघनि था, ख़ासि करे इलेक्शन्स जे मामले में ख़ुदि मुख़्तियार आहिनि। त उन मामले में जेकॾहिं एतिरो इंटरफेयर न हुजणु घुरिजे त उहो तमामु वधीक इफेक्टिव। नुसरत, तव्हां हिन ते छा चवंदव? सूबनि खे एतिरी ख़ुदि मुख़्तियारी हुजे त सूबा चाहिनि त इलेक्शन कराइनि, चाहिनि त न कराइनि। ऐं जेकॾहिं मकानी चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त सिंध गवर्नमेंट बार बार उन ते मौक़िफ़ पंहिंजो तब्दील कंदी रही आहे। पहिरीं नवंबर जी ॻाल्हि कई वई, डेट बि ॾिनी वई, इहो बि चयो त असांजी तयारियूं मुकमल आहिनि। उनखां पोइ सिंध असेंबली में बिल बि पेश कयो वियो त मार्च ताईं इनखे डिले कयो वञे। उनखां पोइ 18 जनवरी जूं तारीख़ूं वरी वॾे वज़ीर जो इहो बयानु त अञा वधीक टाइम मिले हा त अञा बहितर तयारियूं थी सघनि हा। गुज़िरियल 4 सालनि में न तयारियूं थियूं, न मकानी बिल जे हवाले सां जेके उनखे चेंजिंग कई वई बार बार, त छा हुकूमत जो को इहो इरादो न हो त मकानी चूंडूं करायूं वञनि? इहो बि सुप्रीम कोर्ट जे नोटिस वठण खां पोइ सूबनि पारां तारीख़ूं ॾिनियूं वयूं। थैंक यू सलीम। असल में हक़ीक़त इहा आहे त इहो कंहिंजी ज़िम्मेदारी आहे या न आहे, इहो कॉन्स्टिट्यूशन में आहे, कानून में आहे। कानून जो आर्टिकल 140A ई चवे थो त पावर जेको आहे उहो डिवॉल्व करिणो आहे। 30 इयर्स आहिनि, फेडरल आहे, प्रोविंशियल आहे, उन खां पोइ लोकली इहे पावर जेके आहिनि डिवॉल्व करणा। एनी हाउ इहा गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कानून हुनखे चवे थो त तव्हांखे करिणो आहे। असल में हिस्ट्री ईअं रही आहे त इतफ़ाक़ बि अहिड़ो थियो आहे त इहे इलेक्शन जेके आहिनि उहे डेमोक्रेटिक गवर्नमेंट्स में न थी सघिया आहिनि, उहो कराए न सघी आहे। छा चइजे, डिक्टेटरशिप में इहे थी सघिया, उन्हनि इन शइ खे करायो, पर थियणा डेमोक्रेटिक जेका दौर हूंदो आहे उन में खपनि। 5 साल हुया पोयां, इन में आइन ऐं कानून हिननि खे बाउंड पियो करे गवर्नमेंट खे त तव्हांखे इलेक्शन कराइणा। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जेका हिननि साइन कयो, उन में बि मेन इहो पॉइंट हुयो त असांखे पंहिंजा पावर जेके आहिनि हेठिएं सतह ताईं डिवॉल्व करणा आहिनि, उहो बि न थी सघियो। इन खां पोइ तव्हां ॾिसो त सेंसिस, सभिनीनि खां इन जी जेको पहिरियों स्टेप आहे उहा सेंसिस, यानी जेसि ताणी उहा तव्हां आदमशुमारी या मर्दमशुमारी न कराईंदव, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त किथां केतिरी आबादी आहे, केतिरे देर में, कहिड़ी यूसी में। ऐं एॾे सालनि खां पोइ हिन महिल आबादी जो जेको फिगर आहे उहो इलाही हो थी चुको आहे। पोयां 5 साल इन में बि नाकाम रहिया डेलिबरेटली, छो जो हुकूमत संजीदा न हुई मकानी चूंडूं। छो जो जेकॾहिं करणु चाहिया न त जेके ॿिया तव्हां चओ था न डिलिमिटेशन, इन खां पोइ सेंसिस थो अचे, इहे स्टेप आहिनि। जेकॾहिं अदीब चए थी त इहे सभु बि त असांखे करणा आहिनि न, त इहे पोयां 5 साल इहे स्टेप थी पिया सघनि इफ दे वर सीरियस। जेकॾहिं सीरियस हुजनि हा त इहे पोएं 5 सालनि में कम अज़ कम इहे कम त थी वञनि हा त डिलिमिटेशन जो कमु हुयो सियासी तौर ते या इंतिज़ामी तौर ते थियनि हा, इन खां पोइ सेंसिस थी वञनि हा, उन खां पोइ अचे इलेक्शन जी ॻाल्हि, उहो न थी सघियो। हाणे हे अरसो गुज़रियो आहे त लाज़मी आहे तव्हां जंहिं इदारे खे चओ था सुप्रीम इदारो आहे अदलिया, तॾहिं वञी इहा एफर्ट्स वठा या इहो तव्हांखे तव्हांजे मथां इहा तलवार जेके तव्हां चओ था त बीठी आहे असांजे मथां असांखे ज़बरदस्ती करा, उहो इन करे जो तव्हां पंहिंजी प्राइम ड्यूटी अदा न कई, तव्हां कॉन्स्टिट्यूशनली उहो कमु न कयो त मजबूरन सुप्रीम कोर्ट जे सिर्फ़ु इहे मसइलो न आहे, सुप्रीम कोर्ट वटि त उहे मसइला आहिनि जेके हालांकि स्टेट जी ज़िम्मेदारी आहे, उन खे उहे सभु डील करणा आहिनि। पर जॾहिं उहा फेल थी थिए पोइ मजबूरन असांजो उहो अदलिया इदारो आहे जेको उनखे पंहिंजे हुन में वठे थो। सो इहा हिन जी ड्यूटी। हाणे एतिरे अरसे में 27 नवंबर डेट पाण गवर्नमेंट जो नुमाइंदो वञी सुप्रीम कोर्ट में उन्हनि जे मथां बाउंड न कयो, हिननि पाण चयो त ठीकु आहे असां 27 नवंबर ते कराईंदासीं। भई तव्हां छा सोचे ॾिनो? छा तव्हांजो पोयां होमवर्क न थियल हो? छा तव्हां सॼा इहे एस्पेक्ट्स जेके बि हिन महिल तव्हां ॿुधायो था त न थी सघंदो, ट्रांसपेरेंसी त हाणे बि नथी थिए।
जेकॾहिं ॾिठो वञे त तव्हां जंहिं तरीक़े सां डिलिमिटेशन पिया कयो या जंहिं तरीक़े सां हिन महिल हेठे लेवल ते ई माण्हुनि खे फौरी तौर ते ॿुधायो थो वञे त हीअं करे करणा आहिनि, उन में बि ट्रांसपेरेंसी न आहे। ज़िला ठहनि था, उन में बि माण्हुनि खे रिज़र्वेशन आहिनि त कहिड़ो ज़िलो काथे ठहणो खपे बि न खपे, हिन में बि सियासी हर कंहिंजा पंहिंजा तहफ़ुज़ात आहिनि। त इहे तमामु शयूं ज़रूरु ॻाल्हियूं बि थींदियूं, उन ते बहस मुबाहिसो बि थींदो, माण्हुनि जा रिज़र्वेशन्स बि ईंदा, अदलिया में बि माण्हू ईंदा। सो इहे तमामु शयूं जेकॾहिं तव्हां सीरियस हुजो हा त तव्हां करे चुका। पोयां 5 साल तव्हां ॾिठो त विड़ी आख़िर हिकिड़ो बिल आयो, उहो बि बिल एॾो आयो जेको बाक़ाइदा पूरे सिंध में हुनजो अहिड़ो इम्पैक्ट पियो, माण्हुनि हुनखे रिजेक्ट करे छॾियो। इन मतिलबु त तव्हां हुन महिल बि सीरियस न हुयो पंहिंजी सिंध सां, जेकॾहिं सिंध धरती ऐं सिंध जे माण्हुनि सां सीरियस हुजो आहे ऐं इहा पावर तव्हां डिवॉल्व करणु चाहियो आहे त उन महिल बि थी सघे पर सही तरीक़े सां। पर तव्हां पंहिंजी इत्यादी खे ख़ुशि करण लाइ तव्हां सिस्टम जो अहिड़ो ॿेड़ो ॿोड़े छॾियो जो माण्हू हैरान थी विया। उन खां पोइ वरी पंहिंजे मफ़ाद में अची तव्हां लास्ट में जॾहिं इलेक्शन में वञणु लॻो त तव्हां फौरी तौर ते बिल खे वापसि कयो, रिपील करायो। हाणे वरी इहो वक़्तु आयो आहे जॾहिं त असां उहे था चऊं त हाणे जेकॾहिं 18 जनवरी ते बि तव्हां चओ था त न थींदो त पोइ इट मीन्स दे आर नो सीरियस। हे बिल्कुलु सीरियस न आहिनि, हे चाहिनि ई नथा त हे छे, छो जो पावर हेठे सतह ताईं ट्रांसफर करण ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां छा था चओ त 18 जनवरी ते चूंडूं थींदियूं, तव्हां मुतमइन आहियो? सभिनी खां पहिरीं त ॻाल्हि रही कि जमहूरियत में जमहूरी दौर में न थी सघिया ऐं डिक्टेटर्स जॾहिं हुया त तॾहिं थिया। पर तव्हां इहो ॾिसो कि पावर्स जी जेको डिवॉल्व थिया उहो कहिड़े तरीक़े सां थिया। ठीकु आहे, ॻाल्हि इहा ई हूंदी आहे। हींअर बि मूं तव्हांखे स्टार्टिंग में ॻाल्हि इहा चई कि मसइलो इहो कोन्हे इलेक्शन्स कराइण, इलेक्शन्स कीअं था करायो, सिस्टम छा पिया ॾियो ऐं तव्हां हुननि खे कहिड़े तरीक़े सां विरासत पिया करियो। इन लाइ केतिरो वक़्तु 4 साल त गुज़री विया। तव्हां छा था सम्झो कि उन वक़्तु जेके इलेक्शन्स थिया उन में पावर्स जी जेका विरासत इहा हुई अहिड़े तरीक़े सां जेका हुजणु घुरिजे। नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं तव्हां उहा विरासत न करे सघिया उन खां बाद में असां वटि इहो बि ऑप्शन असां हिननि खे ॾिना आहिनि कि तव्हां न सिर्फ़ु ॻाल्हायो, इनवाइट कयोसीं, अचो, जेके तव्हांखे एतिराज़ात आहिनि, जेके ख़दशात आहिनि, सिस्टम ठहण जे वक़्त जी ॻाल्हि कंहिंखे तव्हां चयो? ठीकु आहे, सभिनी पार्टीज़ खे अधी भले वेठी आहे, निकल ॻाल्हि कोन्हे, सभिनी खे इनवाइट कयो, सिविल सोसाइटी ताईं खे इनवाइट कयो, सभिनी सियासी जमायतुनि खे इनवाइट कयो, अचो ॻाल्हायो, जेके बि एतिराज़ात आहिनि तव्हां हुननि ते ॻाल्हायो। जेको डिक्टेटर्स जेको कयो हो उन दौर में इहो कोन, हुनखे को अहिड़ो मसइलो कोन कि कंहिंखां पुछणो, एतिराज़ करणु या कोर्ट्स में वञणु या हुनजे अगेंस्ट वञणु उहा इलाही परे जी ॻाल्हि हुई। पर उतां त पुछो ई कोन ईंदो हो, तॾहिं उन वक़्तु कंहिंखे इहो हूंदी कोन हुई मजाल, या असांखे इहो हूंदो ई कोन कि हा भई बाबति तव्हांजी का राय आहे। इहे इलेक्शन्स त तव्हां हर महीने हर 3 महीननि खां पोइ चवंदो तव्हां जेकॾहिं अहिड़ा इलेक्शन्स था खपनि असांखे ॿुधायो, असां हर 3 महीननि में अहिड़ा इलेक्शन्स करण लाइ तयारु आहियूं। ॾही ॻाल्हि जमहूरियत जी असल ॻाल्हि इहा हूंदी आहे कि असां वटि सभिनी खां वॾो मसइलो इहो आहे सिंध में, ठीकु आहे, मल्टीलिंगुअल असांजो आहे हिते प्रॉब्लम। हिकिड़ो जेकॾहिं हिकिड़ी को बि सिस्टम आहे, को बि प्लान आहे, जेकॾहिं ॿिनि माण्हुनि जे लाइ क़ाबिले क़बूल हूंदो उते वरी ॿ ॿिया अहिड़ा हूंदा, जमायतूं हूंदियूं या ॿ ॿिया फ़िरका हूंदा या ॿ को ॿिया माण्हू हूंदा या लिसानी हवाले सां या मज़हबी लिहाज़ सां या ॿियो को, उन खे एतिराज़ हूंदा। हाणे तव्हां हुननि सभिनी खे अहिड़ो कहिड़ो सिस्टम हुजे जंहिंमें सभु मुतफ़िक़ हुजनि। सिस्टम त आवाम जे लाइ थो अचे न, त तव्हां कोशिशि कयो त आवाम मुतमइन हुजे, आवाम खे केतिरो फ़ाइदो थो थिए। उहा ई त ॻाल्हि थिए पई न, आवाम जा खे रिप्रेज़ेंट जेके नुमाइंदा था कनि, असां त सिविल सोसाइटी, ऐं तव्हांखे उहे बि ॻाल्हि करियां, न सिर्फ़ु सियासी जमायतूं, बसि सिविल सोसाइटी ताईं खे बि असां इनवाइट कयो ऐं पुठे सिस्टम जी जेका ॻाल्हि था करियो असांजे हिसाब सां, सपोज़ असीं हिकिड़ो सिस्टम ॾियूं पिया, मूं पंहिंजे हिसाब सां इहो सम्झो कि बाबा हीअ हाणे ठीकु आहे क़ाबिले क़बूल बि हूंदो ऐं हिन जे फ़ाइदे वटां बि हूंदो। पर जेकॾहिं हुन ते गौर थियो उन वक़्तु बि इहा ई ॻाल्हि थी हुई कि बाबा गौर न करियो, तव्हां अचो, इन्हनि खां बाद में जेके तव्हांजे एतिराज़ात आहिनि तव्हां जेके पन्ना खणी अचो, उन्हनि में तव्हां पॉइंट वाइज़ असांखे ॿुधायो कि तव्हांखे आख़िर हिन में कहिड़ी कहिड़ी शइ ते तव्हांखे उहो जेको आहे तव्हांजे लाइ क़ाबिले क़बूल कोन्हे या हीअ कंहिंजे नुक़सान में पई वञे। बार बार चवंदा रहियासीं, इहा का ॻाल्हि लिकियल कोन्हे, मीडिया ते आहे, अख़बारुनि में आहे, जिते किथे आहे, त इन्हनि शयुनि में लॻे थो। ऐं उन खां बाद में तव्हां ॾिठो कि उन खां बाद में भले कोन हूंदसि, पर आउं तंज़ीम हिसाब सां आयल आहियां
त अगरि उन तंज़ीम में न बि हुजां हा त असां एतिरो अवेयर आहियूं पंहिंजी पार्टीज़ खां या पंहिंजी पार्टी पॉलिसी खां या ॿियनि जी पॉलिसीज़ खां। ॻाल्हि इहा आहे कि डिक्टेटर ऐं जमहूरी जेके कुवत हूंदियूं आहिनि, इहो फ़र्क़ु आहे वॾो। इलेक्शन कराइनि पंहिंजी मर्ज़ी जा कराइनि, तव्हां कंहिंखां पुछो बि न, तव्हां कंहिंखां कंहिंजी राय जो एतिराम बि न हुजे ऐं तव्हां हुनखे हक़ बि न ॾियो कि तव्हांखे अगरि कोई एतिराज़ आहे त तव्हां असां उहे हक़ ॾिना, उन्हनि हक़नि में टाइम लॻे थो। सपोज़ हीअं जेकॾहिं असां का टाइम ॾिनो उन में तव्हां ॾिसो कि एतिराज़ जेके वारनि वारी डेट आहे उहा बि गुज़री पे वई, तव्हां जे एतिराज़ हिते रहिजी वञनि हा, असांखे को मसइलो कोन हो, असांजे सिस्टम ते असांजे जे इलेक्शन शेड्यूल ते तव्हांखे ई एतिराज़ हुआ। जेकॾहिं असां हिते डिक्टेटरशिप पंहिंजी ॾेखारियूं हा त असां चऊं कि बाबा ठीकु आहे करायो इलेक्शन्स। असां सभिनि खे गॾु वठी हलणु पिया चाहियूं, असां इहो पिया चऊं को अहिड़ो जेकॾहिं असां सिस्टम सभिनी खे मुतफ़िक़ा राय सां आंदो आहे, इलेक्शन्स बि अहिड़ा हुजणु घुरिजनि कि बजाए जेके ॿियूं जमायतूं। पर जेकॾहिं तव्हां एॾो संजीदा हुया त तव्हां हिन ते वर्क छो न कयो? 3-4 साल त गुज़री विया न, तव्हां हुन ते कोशिशूं कहिड़ियूं वरितियूं मकानी चूंडूं कराइण जे हवाले सां? अदी उहा ॻाल्हि इहा ई त थिए पई त पहिरीं त सिस्टम खे त हिकिड़ो असल शक्ल में त अचणु ॾिजे कि कहिड़े सिस्टम उहो कहिड़ी जॻह ते बीहे पियो, कहिड़ी शक्ल में पियो बीहे। जेकॾहिं कहिड़ी सिस्टम त भाई साम्हूं आहे त लोकल बॉडी इलेक्शन कराइण, इन में कहिड़ो छा करणो आहे, उन में सिस्टम अचे कहिड़ो? तव्हां जे करे डिले थियो, तव्हांखे वक़्तु ॾिनो, पार्टियुनि खे वक़्तु ॾिनो, सिविल सोसाइटी खे वक़्तु ॾिनो, अचे छा थो उन जे हिसाब सां हदबंदियूं थींदियूं, उन हिसाब सां सॼो शेड्यूल थींदो आहे। थोरो रिप्लाई कयां जी, हाणे अदी चए पई तव्हांखे वक़्तु ॾियण जे करे डिले थियो आहे त जीअं इन ते सिविल सोसाइटी खे पार्टियुनि खे वक़्तु ॾिनो वियो। सभिन बेशक अदी चए थी त उनखे पंहिंजी पार्टी पॉलिसी ख़बर हूंदी, बेशक ख़बर हूंदी, पार्टी जी वर्कर रही चुकी आहे, हुन हुते हार्ड वर्क कई हूंदी तॾहिं हिन मथे ते वेठी आहे। हक़ीक़त आहे त पोयां 5 साल जेको निज़ाम आयो उन निज़ाम जे तहत जेको होमवर्क कयो वियो उहो त सॼी दुनिया खे ख़बर आहे। जेको असांजो प्रोटेस्ट आयो उहो इन करे त आयो त विदिन 10 मिनट्स में जेको बिल पास थो थिए ऐं बिल बग़ैर कॉन्सिडरेशन जे, बग़ैर कंहिं बहस जे 10 मिनट्स में जेका शइ हो त चवंदा असां टाइम ॾिनो न, टाइम ॾिनो। हुननि जे हिननि खे अदी खे ख़बर न आहे न, हे हुन महिल असेंबली में मौजूद न हुई न, ऐं हूंदी बि ऐं चवंदी त कीअं चवंदी अदी, न त चवंदी असांखे ख़बर आहे, सॼी दुनिया ख़बर आहे, लाइव कवरेज हुन महिल त उहो जेको बिल पास पियो थिए उन बिल खे विदिन 10 मिनट्स में थियो ऐं उन बिल में कंहिं क़िस्म जी कंहिं पार्टी सां मुशावरत न कई, ॿिनि पार्टियुनि पाण में वेही इन बिल खे ठाहियो, छो जो इत्यादी खे ख़ुशि करणो। सॼी दुनिया खे ख़बर आहे तव्हां केतिरा प्रोग्राम कया आहिनि, सभिनि कॉलम लिखिया हुया, पूरी सिंध सराप एहतजाजी मज़ाक न, सभु माण्हू चरिया हुया, पूरी सिविल सोसाइटी जॾहिं निकिती इन बिल जे लाइ त ग़लति कमु थी वियो आहे, सभिनीनि पढ़ियो, बहस थिया, बाक़ाइदा इन में स्टूडेंट्स आया यूनिवर्सिटी जा, मां उहो अटेंड कयो, हुननि बाक़ाइदा इन ते रिसर्च थी, तॾहिं ख़बर पई त वॾी वेधण पई अथई सिंध सां। उन बिल खे वरी जॾहिं रिपील था थियनि त तव्हां उहो वीडियो क्लिप्स कढायो, मां तव्हांखे अदी खे बि ॾेखारियऊं त उहे जॾहिं वीडियो क्लिप्स तव्हां कढाईंदव न, जॾहिं रिपील थो थिए त हुन महिल पीपुल्स पार्टी बीही बाक़ाइदा क्लैप थी करे एॾी ख़ुशि। हाणे मूंखे ॿुधायो इन मां छा थो तव्हांखे ज़ाहिर थिए? इट मीन्स त तव्हां उहो ग़लति फ़ैसिलो करे जॾहिं ॿीहर उन खे रिपील था कयो त तव्हांजी इतिहादी पार्टी ऑपोज़िशन में वेठी आहे, हो चुप करे वेठी आहे, उहा हिन खे बाक़ाइदा अपोज़ थी करे, असां बि तव्हां सां बि उते क्लैपिंग कई ऐं तव्हां बि एॾा ख़ुशि आहियो। इट मीन्स त तव्हां ग़लति फ़ैसिलो कयो, जॾहिं रिपील पिया कयो त तव्हां हाणे सुख त हाणे असां उहा इतिहादी पार्टी ऑपोज़िशन में वेठी आहे, इन करे असां हिन खे पास कयूं। इहे हक़ीक़त हुन खे तव्हां डिनाय नथा करे सघो। ॿी ॻाल्हि, बकौलती जे त असां इलेक्शन उड़ा इलेक्शन नथा करणु चाहियूं जेके पोएं वक़्त में ॾिसो डिक्टेटरशिप में या कुझु बि असां डिक्टेटरशिप खे कॾहिं बि सपोर्ट न कंदासीं, उहो बैड दौरु हुयो हर हिन मुल्क जे हुन जे लाइ। पर उन वक़्त में इहे इलेक्शन थिया, तव्हां पाण उन इलेक्शन में वियो, बल्कि जाते जाते तव्हांजा नाज़मीन हुया, ख़ैरपुर में हुया, मुख़्तलिफ़ जाते जाते तव्हां सम्झो पिया तव्हांजी वोट बैंक आहे, तव्हांजा नाज़मीन हुते आया, खटे आया न। इट मीन्स त इलेक्शन में उन्हनि खे वोट मिलियो ऐं माण्हुनि उन्हनि खे वोट ॾिनो। हाणे जमहूरी तौरु आहे, तव्हांजे हथ में हर शइ आहे, वागू तव्हांजे, असां त तव्हांखे फुल सपोर्ट करण लाइ तयारु वेठा आहियूं, तव्हां उन ट्रैक ते हलो त सही। जेको रस्तो आहे जमहूरियत जो, जेको कानून थो चवे, आइन थो चवे, सिस्टम त तव्हांजे साम्हूं पियो आहे। छा करणो आहे? तव्हांखे लोकल बॉडी जा इलेक्शन कराइणा आहिनि न, तव्हांखे पावर्स हेठे सतह ताईं वापसि करणा आहिनि उन्हनि माण्हुनि खे जंहिंमें आम माण्हू खे, ग़रीब माण्हू खे। हालांकि इहो सिस्टम टीओमोस जे ज़रिए इहे हले पियो, पर टीओमोस रखिया पिया हुया हर तालके में, डिस्ट्रिक्ट में, उहे तव्हांजा पंहिंजा माण्हू हुया। उन जी करप्शन चओ त मां हाणे तव्हांखे ॾेखारियां, जेको अॼु जी अख़बार में आई आहे, 500 अरब रुपए जी करप्शन थी आहे, जेको ऑडिट जनरल ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट आई आहे। मूंखे ॿुधाए थी त 32 डिपार्टमेंट्स आहिनि हिन जा सिंध जा, जंहिंमें इहा 500 अरब जी करप्शन थी आहे। मूंखे ॿुधायो त एतिरी हद ताईं करप्शन छो थी, छाजे करे थी, इदारा छो ख़तमु थी विया, ख़राब थी विया, जबकि तव्हां त जमहूरी तौर में हो, तव्हां त माण्हुनि जा राइट्स था तव्हांखे ॾियो।
असां त नथा चऊं न, असां जेकॾहिं ॼाणे वाणे ज़बरदस्ती इंतकामी को तव्हांखे तनक़ीद कंदा हुजो हिन महिल त तव्हां चओ, फैक्ट्स तव्हांजे साम्हूं आहिनि, फिगर्स तव्हांजे साम्हूं आहिनि, इन करे चऊं था त हे वक़्तु आहे, इहो इलेक्शन थियणु तव्हांजे फेवर में वेंदो, जमहूरी हुकूमत आहे, सही टाइम ते थी वञे ऐं पावर्स हली वेंदियूं। पर उहा ई ॻाल्हि आहे त जेका असांखे तहफ़ुज़ात आहिनि, कराची खां वठी कश्मीर ताईं जेका डिलिमिटेशन थी आहे उन में ग़लति क़िस्म जी थी आहे। कमिश्नर तव्हांजा वेठा, कमिश्नर असांजी कंहिं हिकिड़े माण्हू जी बि फ़रियाद न ॿुधी, रड़ियूं कंदा कंदा दफ़्तरनि तां मोटी आया, कंहिं कमिश्नर न ॿुधी, कयो उहो जेको हुननि खे गवर्नमेंट जे तरफ़ां चयो वियो, पंहिंजी मर्ज़ी जी हद बंदियूं थियूं आहिनि। ब्रेक वठूं था, हद बंदियुनि ते ब्रेक खां पोइ ॻाल्हायूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक ते वञण खां पहिरीं तकबंदियुनि जे हवाले सां तव्हां ॻाल्हायो पिया, तकबंदियुनि जे हवाले सां केतिरनि पार्टियुनि जा एतिराज़ साम्हूं आया आहिनि, तव्हां कोर्ट में वञण जी बि ॻाल्हि कई आहे, कहिड़ा एतिराज़ आहिनि तव्हांखे तकबंदियुनि जे हवाले सां? ॾिसो, मुख़्तलिफ़ जो माण्हू सियासी तौर ते जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट जे हवाले सां ॻाल्हि कयो, मां ख़ैरपुर जे हवाले सां उते माण्हुनि खे एतिरा हैरान थी विया आहिनि त जेके उन्हनि जा ॻोठ उन्हनि जो नामो निशानी ख़तमु थी वियो आहे। यानी उन खे अहिड़े तरीक़े सां उनजी तकबंदी कई वई आहे त जीअं वेही न ठाहिबो आहे त हे हद हीअं थींदी, हितां जो ॻोठ हेॾे अची वियो आहे, हेॾां जो त हुतो नुमाइंदो बीहंदो त उनखे हितां जी सपोर्ट थींदी। इट मीन्स त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी तौर ते इन खे ठाहे वियो आहे पंहिंजे लाइ, पंहिंजी पसंदि जे हिसाब सां। ऐं ॿी मूंखे ॻाल्हि इहो जेका मक़नातीसी स्याही, इन ते बि वॾा एतिराज़ थींदा, इलेक्शन कमीशन जे तरफ़ां इहा शइ आई आहे त इहा न प्रोवाइड थी सघंदी। वरी उहो 11 मई वारो हाल थियण वारो आहे, थंब इम्प्रेशन जी जेका रिकग्निशन आहे जेका अञा ताईं हले पई ऐं उन में वॾा ब्लंडर्स थिया हुया। त बहरहाल ॿियो तकबंदियूं इहो असांजे तरफ़ां बाक़ाइदा कोर्ट में वञण जो बिल्कुलु तयारियूं आहिनि, जिथे जिथे असांखे एतिराज़ात आहिनि, जंहिं जंहिं डिस्ट्रिक्ट में असां वेंदासीं कोर्ट में ऐं उनखे डिफेंड बि कंदासीं त भई इहे ग़लति थियनि था, छो जो तारीख़ी तौर ते हिस्टोरिकल इहा अहिड़ी शइ थी वेंदी सभिनि जो अॻिते जी नस्लूं ताईं भोगींदियूं। पंहिंजे मफ़ाद जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं सियासी तौर ते पंहिंजो माण्हू बीहारणु, हुनखे खटाइण जे लाइ तव्हां सिंध धरतीअ जी उहा हिस्ट्री ख़तमु करे छॾियो, ॻोठनि जा ॻोठ ग़ाइबु थी वञनि, माण्हू जिन जे अबनि ॾाॾनि जे नालनि सां उहे ॻोठ हुजनि ऐं उहे ॻोठ उन्हनि जे नालनि सां ख़तमु करे तव्हां पंहिंजे हवाले सां उनखे उन में ज़म करे छॾियो, वार्ड्स ठाहे या जंहिं बि हिसाब सां, इहो जेको आहे उहो आम माण्हू, उतां जो माण्हू जेको आहे उहो ॾाढो परेशान आहे। इन शइ खे ॾिसण जी ज़रूरत आहे। असांखे पीपुल्स पार्टी जी पार्टी खां इहा उमेदु कोन हुई त ख़ासि तौर ते सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद जे हवाले सां सिंध धरती सां ईअं कंदा। हिन महिल बि वक़्तु आहे, असांखे वरी उहा ॻाल्हि बि ज़रूरु मां कंदमि त हिन दफ़े बि जॾहिं इहे अमेंडमेंट्स बि अचनि पियूं, बेशक हिन दफ़े जॾहिं बिल आयो हुयो त उन महिल हिन असां मुशावरत कई, असां हिननि खे एप्रिशिएट कयोसीं त गुड, तव्हां असांखे सॾायो, हर पार्टी खे सॾायो, पर इहो न आहे त सॾाए उन खां पोइ जेको तव्हां कमिटमेंट कयो त न बिल्कुलु उते असां बिल्कुलु कमिटमेंट्स कयूं त इहे जेके 4-5 तव्हांजा पॉइंट्स आहिनि इहे असां अमेंडमेंट हिन में विझंदासीं ऐं तव्हां असांखे एक्सेप्ट कयो। पर जॾहिं बिल पेश थियो असेंबली में त असां त हैरान थी वियासीं, जेको ड्राफ्ट थी आयो उन में त असांजी जेके बि 4-5 पॉइंट्स आहे उहे हुया ई कोन सवाइ हिकिड़े। इहो धोखो आहे, इते असां बि रड़ कयोसीं, पर यकीन कयो सभिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध वासियुनि जे मफ़ाद जे लाइ त इहा हिकिड़ी अहिड़ी शइ थी अचे जेको सिंध वासी चाहे थो त इहो बिल पास थिए ऐं इन में 80% उहे ॻाल्हियूं हुयूं जेके असां चाहियूं पिया, पूरी सिंध धरती चाहे पई त इहे थियनि, त इन करे असां हिनखे फेवर कईसीं त थिए। हाणे बिल त पास थी वियो आहे, मेन ॻाल्हि आहे त इन जा इलेक्शन थियनि, माण्हुनि खे असल में उन्हनि जो राइट मिले, उहे पावर्स डिवॉल्व थियनि ऐं उहे फैसिलिटीज़ मिलनि। तव्हां हर डिस्ट्रिक्ट खां ॾिसो, मां चवां त सिस्टम हले पियो, टीओमोस खे करोड़नि जा फंड मिलनि पिया, पुछो मीरपुर ख़ासि खां वठी लाड़काणा, नवाबशाह हुजे, ख़ैरपुर हुजे, दादू हुजे, ठठो हुजे, अधी बि पाण ट्रेवल थी करे तव्हां बि वेंदा, मां बि, छा तव्हांखे उहा डेवलपमेंट मिले थी? छा उतां जे माण्हू खे साफ़ पाणी, उतां जे माण्हू खे रोड आहिनि, उतां जे माण्हू खे रस्ता आहिनि? छा उतां जे माण्हू खे लोकली तौर ते सफ़ाई जो सिस्टम मिले थो? न, हालात उन खां वधीक बदतर आहिनि। त पोइ उहे सॼो फंड काॾे थो वञे? काॾे हलाए? इन ते मां तव्हां खां सवाल करणु चाहींदमि, मकानी चूंडूं टोड़े जो न थियूं आहिनि, लोकल गवर्नमेंट आहे, हिकिड़ो इदारो आहे, विज़ारत आहे, कमु बि थिए पियो, ऐं पाकिस्तान में अरबन जे हिसाब सां बलदियाती इदारनि खे जेका बजट मिले थी, सिंध में हर नंढी टीम खे
जेको आहे सो 1.5 करोड़ खां मथे बजट मिले थो, पर उहो बजट वञे किथे थो? सफ़ाई सुथराई जो शहरनि तोड़े ॻोठनि में को सिस्टम नज़र न पियो अचे, रोशनी जो इंतज़ाम कोन्हे, गटर उथलिया पिया आहिनि, नालियूं न आहिनि ठहियल, अवाम खे सहूलियत न आहे। कॾहिं सियासी पार्टियुनि तरफ़ां या अपोज़िशन में रहंदड़ पार्टियुनि तरफ़ां इहा ॻाल्हि न उथारी वई आहे त एतिरो जेको बजट वञे थो मिले थो उहो किथे इस्तेमालु थो थिए? जी हाणे सभिनी खां इन सिलसिले में तव्हांखे इहा चवंदसि कि जॾहिं आउं ख़ुदि असेंबली खां ॿाहिरि हुअसि त ईअं आउं ॿाहिरां खां इहे शयूं ॾिसंदी हुअसि, असां ऑब्ज़र्व कंदा हुआसीं ऐं असांखे बि इहे साॻियूं शयूं जेके मसाइल हूंदा तमामु ॾुखिया ऐं तमामु गिरा जीअं लॻंदा आहिनि तबियत खे, की आख़िर हेतिरो फंड्स हूंदा आहिनि हिननि जे लाइ, हेतिरा प्लानिंग्स हूंदियूं आहिनि, उन खां बाद में डेवलपमेंट जो इहो हाल आहे ऐं करप्शन जो इहो हाल आहे। ॻाल्हि इहा आहे सभिनी के अचण खां पोइ जॾहिं आउं वर्किंग में आई आहियां या प्रैक्टिकली, उन में तव्हां ॾिसो की हिते तव्हां इहो नथा चई सघो की हिकिड़े माण्हू जी ज़िमेदारी आहे। तव्हांखे आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां की हेठे लेवल जो हिकिड़ो स्वीपर बि आहे, उन खे बि असां कमु कराइणु ॾुखियो आहे ॾाढो, ऐं एतिरो ॻाल्हि ॿुधो इन शइ में मीडिया जो बि हिकिड़ो किरदारु हुजणु घुरिजे। ऐं बार बार इहे ई रड़ियूं कंदी आहियां। ऐं पंहिंजो मिसाल थी करो ॾियां, जॾहिं फील्ड में आउं कमु कंदी आहियां उन में आउं ऑफिसर्स ताईं त अञा अचां थी, करप्शन जेका तव्हां ॻाल्हि था कयो, पर हिकिड़े स्वीपर खे तव्हां कमु कोन पिया कराए सघो, उहो इन करे बावजूदि उन जेके तव्हां शोकास ॾींदो, बावजूदि उन जेके तव्हां उन्हनि खे डपु ॾियारींदो की भई तव्हांखे कढियो वेंदो जेकॾहिं हिते ई ड्यूटीज़ न थींदियूं, या उन्हनि जा जेके इंस्पेक्टर्स आहिनि उन जे बावजूदि, छो त उनखे ख़बर आहे की हुन वटि हिकिड़ो हथकंडो आहे, जेकॾहिं उन्हनि खे कढियो थो वञे त इहे ई साॻियूं वरी जेके अपोज़िशन में जमायतूं आहिनि, इहे साॻी मीडिया, उहे साॻा हुन जा मिट माइट रोडनि ते था निकिरी अचनि की बाबा पाकिस्तान पीपल्स पार्टी बेरोज़गार करे छॾियो माण्हुनि खे। ऐं तव्हांखे इहा मूंखे थोरो न हुजे आहे ख़बर, इहो मामलो बिल्कुलु न अलॻि कोन्हे। तव्हां चओ था डेवलपमेंट अवाम छो रोडनि ते ईंदो, अपोज़िशन जी पार्टियूं त कॾहिं कॾहिं भंगी कम नथो करे, न इहे साॻियूं न, हुनजो हल इहो ई आहे, कमु जेको न कंदो उन्हनि खे त तव्हांखे कढणो आहे, इहे करे ॾिठियूं आहिनि शयूं, ठीकु आहे। उन खां बाद कमु जेको न करे उनखे कढण खां बहितर न आहे कम वारा माण्हू रखजनि। भई न सभिनि ॻाल्हि ॿुधो असां असेंबली में केतिरा MPs हींअर आदि ख़ुदि बि चयो की ठीकु आहे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु हूंदो आहे, अची वियासीं। हर माण्हू जॾहिं अपॉइंट को थींदो आहे उनजे लाइ इहो कोन हूंदो आहे लिखत में असांखे की भई हा ठीकु आहे ही विल बी और शी विल बी परफेक्ट, ठीकु आहे। पर हिन जे कमु करण खां पोइ जेको हूंदो आहे ख़बर पवंदी आहे की कंहिं में कहिड़ियूं उणायूं आहिनि, कंहिं में कहिड़ियूं कोतायूं आहिनि। छा भर्तियूं मेरिट ते नथियूं थियनि या ख़बर नथी पए ही माण्हू जेको माण्हू कमु नथो करे उनखे रखियो छो वियो? न तव्हां हर माण्हू खे जांच, तव्हां वटि कहिड़ो अहिड़ो पैमानो आहे जंहिंसां तव्हां जांच कंदो, तव्हां लिखत में तव्हांखे कीअं ख़बर? तव्हांजी गवर्नमेंट पाण 14,000 हाणे लोकल गवर्नमेंट कढे पई वेठी इदारनि मां। चवण जूं आहिनि, इहे ॻाल्हियूं चवण जूं आहिनि। हज़ारे मुलाज़िमीन हूंदा आहिनि, उन में तव्हांखे अहिड़ो को पैमानो आहे जंहिंमें तव्हांखे ख़बर पए। बाक़ी इहा रही ॻाल्हि करप्शन, बाक़ी इदारा कनि छा था, वज़ारतूं कनि छा थियूं, बाक़ी कमु जेकॾहिं एतिरी करप्शन थिए थी, गैर कानूनी भर्तियूं थियनि थियूं। न गैर कानूनी भर्तियुनि जी ॻाल्हि अलॻि इशू आहे, हीअ ॻाल्हि जेका करप्शन जी थिए पई, ॻाल्हि इहा आहे की तव्हांखे करप्शन जी ख़बर पवे, उनजे खिलाफ़ कार्रवाई कजे, उनखे कढियो वञे, उन जॻह ते वरी ॿियनि खे करप्शन जी ख़बर कीअं पवंदी? उहो ईअं पवंदी न हिकिड़ी मुंसिफ़ाणी विर्छ थिए थी बजट जी, त उहो कमु आहे ॾिसण गवर्नमेंट जो त जेको बजट मिलियो आहे किथे पियो ख़र्च थिए या नज़र न पिया अचे। असां पंहिंजे दौर में पाण एंटी करप्शन में ऑफिसर्स ॾिना आहिनि, इंक्वायरीज़ हलनि पियूं, TMOs जूं पियूं हलनि, उन सां लाॻापियल जेके बि कंसर्न जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं इंक्वायरीज़ हलनि पियूं। इहा सभिनि तव्हां गुज़िरियल 5 सालनि में इहो सभु कयो, वरी ॿीहर वोट वठी जॾहिं तव्हां आयो तॾहिं तव्हां इंक्वायरी पिया करायो। हल इहो ई थो थी सघे कि भई हिकिड़ो करप्शन थिए, हल छा वोट वठी पोइ इंक्वायरी शुरू थियनि? गुज़िरियल 5 सालनि में जेके भर्तियूं थियूं उन खां पोइ वरी जॾहिं तव्हां खटी आयो त उन खां पोइ वरी इंक्वायरी। तव्हांजो सवाल इहो आहे करप्शन जो हल इहो ई आहे न त उनजे खिलाफ़ कार्रवाई कई वई वञे। कार्रवाई तव्हां चओ था भंगी बि कमु नथो करे, तव्हां उन खिलाफ़ कार्रवाई अचे त हैरत जी ॻाल्हि आहे, ऑफिसर्स जी ॻाल्हि थी करे, हैरत जी ॻाल्हि आहे। असां पाण उनखे ॾियूं था एंटी करप्शन स्टेट खे रिप्रेजेंट करे थी, अदी हिन महिल गवर्नमेंट खे रिप्रेजेंट थी करे, ऐं हिन महिल जेको बयान थी ॾे उनखे मूंखे अफ़सोस थियो। अदी चए थी त कहिड़ो पैमानो आहे या कीअं असांखे ख़बर पए, हिकिड़ो भंगी खां बि असां नथा कमु वठी सघूं। अपोजिशन एहतजाज थी करे न, भंगी हमेशा कंदा आहियूं, तॾहिं ॾिसो न हे त एहतजाज त तॾहिं थो अचे जॾहिं पघारूं बंदि थियूं थियनि। तव्हां पोइ 5 सालनि में
अदी क्या खबर ना है ता जे जैकबाबाद में ता जे केड़े बजट मिले थो पघारूं पो भी नथी मिलन पघारूं जो बजट केना तो वने पघारूं जो बजट केना तो वने मुजी गाल बुधो 5 सालन में इयो त पांजो गालायो वण के मां ने करे इंटर पोया 5 साल थिया छा थियो इहो हुंदी आहे गुड गवर्नेंस इने में ता त सफा हथ फिटा इने मनो ता में वो विली ना है ता वेई था चाओ त ता एकड़े भंगी का भी कम न था वठी सको अफसोस एडमिनिस्ट्रेटिवली रियासत ता जे तम्या पावर ता जे तम्या इन तमा ये न वठो न इदारा ता जे तम्या ता जने इयो भी न था करे सको इट मींस त ता जो वठी सको पिया असि कम वठो पिया वठी केड़ो कम वठो पर किराया ता जने ॾिसो वो भी चवा चाहे गाल सभी कम तने न थींदो आ कम तने न थींदो आ करप्शन तने थी वधंदी आ जने ता मथी लेवल ता जने ता जो बॉस ता जो जेको मथा वेठो आ उही करप्ट आ त हेठे लेवल ताईं उहा करप्शन हलंदी आ इहा त हाणे फैक्ट्स फिगर्स ता जेको मां हाणे 500 अरब जी करप्शन ॿुधाई उहा तव्हांजे इदारनि में थी आहे इट मीन्स तव्हांजा मिनिस्टर छा था कनि उन्हनि खे जॾहिं तव्हां डिपार्टमेंट्स खाता था ॾियो त छा उहे इहे सभु डिपार्टमेंट्स में इहे सभु नोहा उन्हनि खे नथी मिले ख़बर नथी पए त काथे केड़ो ऑफिसर करप्ट आ ॻाल्हि आहे ॾिसो मां तव्हां ॻाल्हायो न माने करे इंटरप्ट न कयो ॻाल्हि इहा आहे जॾहिं इदारनि में मेरिट जी किलिंग थींदी आहे जॾहिं इदारनि में पंहिंजनि जी भर्ती थींदी आहे जॾहिं इदारनि में फेक माण्हू ईंदा आहिनि फेक जाइ ते ऐं डेपुटेशन हलंदी आहे ग़लति माण्हू ग़लति जाइ ते कमु कंदो आहे तॾहिं करप्शन थींदी आहे ऐं तॾहिं इदारा ख़राब थींदा आहिनि तव्हां पोइ 5 सालनि में हज़ारनि जी तादाद में नकली नौकरियूं माण्हुनि खे हथनि में ॾिनियूं माण्हुनि जे जज़्बा सां तव्हां खेॾियो जंहिंजे करे उहे माण्हू जेके आहिनि वीचारा दरबदर थींदा रहिया हिकु डिपार्टमेंट में सिर्फ़ु इहो न आहे चवण त असां रोज़गार ॾींदा आहियूं रोज़गार ॾियो पर कम अज़ कम मेरिट जी किलिंग त न कयो 20 लखनि में तव्हां नौकरियूं विकिणियूं उन खां पोइ तव्हां एक्सपेक्ट था कयो उन खां त उहो कमु करे ॾेखारींदो तव्हांखे हो जेको 20 लख ॾिना आहिनि अॻु में त उहो 20 लख कढंदो न पंहिंजा 20 लख पूरा कंदो उन खां पोइ वञी करे उहो डिलीवर कयईं सां न के छा इन शइ खे तव्हां डिनाए कंदव छा तव्हां उन्हनि हज़ारनि लोकल गवर्नमेंट में जेके नौकरियूं ॾिनियूं फेक नौकरियूं तव्हां उनखे डिनाए कंदव एजुकेशन में जेको तव्हां करप्शन कई उनखे डिनाए कंदव हेल्थ में जेका कई तव्हां लेडी हेल्थ वर्करनि सां जेको कयो उन्हनि जेके उमीदूं नहीं तव्हां उन्हनि खे नौकरी पघारूं न ॾिनियूं हिन महिल जेके टीचर्स वेठा आहिनि वीचारा बुख हड़ताल 13 ॾींहंनि खां हुननि जूं पघारूं बंदि थियल आहिनि अञा तव्हां एक्सपेक्ट कयो त तव्हां करप्शन असल में इते ई मां अवाम ॾिठो तव्हां ॾिठो अदी जो स्टेटमेंट अची वियो त हे हिकिड़े भंगी खां बि कमु नथा वठी सघनि इट मींस एडमिनिस्ट्रेटिवली न बिल्कुल न इहो चवण मींस त तव्हांजी एडमिनिस्ट्रेटिव कलेक्टरली जो स्टेटमेंट पर उन खे आसिफ अली ज़रदारी साहब जेकॾहिं अॻिले प्रेसिडेंट हा सभी तव्हांखे ख़बर हुई तव्हां रोज़गार उन विञायो आहे सदर हुया जने तव्हां उन खिलाफ कार्रवाई कयो न जेको इदारे में भी भंगी खां कमु नथो वठी सघे भंगी जे मथां केरु वेठो आहे खां ॿीहर रोक वतो वियो आहे असां उहा हिननि जो एक्स प्रेसिडेंट जेको आहे उहो चवंदो रहियो ऐं सिंध में विज़िट करे चवंदो रहियो त बाबा मिनिस्टर वञनि पंहिंजे तकनि में नथा वञनि कमु नथा कनि हाणे बि ॿीहर कल्ह परी जे अख़बार में अथव त आसिफ अली ज़रदारी साहब ॿीहर हिननि खे दुबई घुरायो आहे नाराज़गी जो इज़हार कयो आहे त मिनिस्टर जेके आहिनि उहे सही तरीक़े सां डिलीवर नथा कनि कमु नथा कनि इन जो मतिलबु आहे नोटिस वठे थी ऐं जंहिंजो नोटिस वठे थी उहो डिलीवर नथा करे सघनि ठीकु आहे न पोयां 5 साल ॾिसो असांखे को ख़ुदा न ख़ासा तव्हां सां वेर कोन्हे असां छो चाहींदासीं त तव्हां न कयो पर ॻाल्हि इहा जेका ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि आहे तव्हां पाण चयो त तव्हांजो बि दिलि ॾुखंदो हुयो तव्हां बि हाणे अखियुनि सां ॾिसंदा हो त लोकल गवर्नमेंट तव्हांजे मिनिस्टर वटि हुई आगा सिराज वटि हुई न लोकल गवर्नमेंट तव्हां वटि हुई 5 साल छा मसलो हुयो छा परेशानी हुई छो डिलीवर न थी सघियो छो तरक़ी न थी छो आम ग़रीब माण्हूअ खे उहे तमामु सहूलियतूं न मिली सघियूं 5 साल पूरा चऊं असां जेकॾहिं तव्हां ते गैर कानूनी भर्तियूं ज़ाहिर थियूं न हाणे उहो बि स्टेटमेंट आयो हालांकि मां उहो चयो ऑन द फ्लोर चयो से इहा शइ तव्हां ॻाल्हि कई ऐं ॿी ॻाल्हि ॾिसो सभिन डिलीवर करण या कमु वठण मिनिस्टर ऐं ब्यूरोक्रेसी जो कमु हूंदो आहे मिनिस्टर जॾहिं अचे थो त उन में उहा विल हुअणी खपे त उहो ब्यूरोक्रेसी खे कीअं थो हलाए ठीकु आहे तव्हां पंहिंजे तव्हां चयो न तव्हां रोज़गार ॾिनो पंहिंजा ई माण्हू रखियव न असांजे तरफ़ां जेकॾहिं चओ मूंखे को लिस्ट अची ॾे त असां जेके माण्हू खे रोज़गार मिलियो ठीकु आहे जंहिंखे बि मिलियो तव्हांजे माण्हू खे मिलियो पर सिंध जे माण्हू खे मिलियो असांखे अखियुनि ते पर कम अज़ कम रोज़गार ॾियण खां पोइ तव्हां इहो त ॾिसो त छा हिन सिंध धरतीअ में आम ग़रीब माण्हू जंहिंजी हक़ आहे जेको हुनखे राइट मिलणो आहे जेको हुनजो राइट थो ठहे साफ़ पाणी तव्हां ख़बर आहे हिन महिल केतिरी फ़ीसद माण्हू आहे ग़रीब माण्हू आहे जंहिंखे सिंध में साफ़ पाणी थो मिले पीअण जो पाणी बि कोन्हे
तव्हांखे तालीम न हिन महिल ताईं ग़रीब हेठे लेवल ताईं स्कूल बंदि पिया आहिनि, तव्हां उनखे कंप्लीट न करे सघो। 5 साल ॾिनासीं न, तव्हां हाणे ईअं त नथा रोई सघो हिन महिल चई दुनिया जे अॻियां, या हो त असांखे टाइम न मिलियो, 2 साल मिलिया असां डिलीवर करण जो। तव्हांखे त पूरा 5 साल ॾिनासीं। 5 सालनि खां पोइ ॿीहर पीपुल्स पार्टी जे दौर हुकूमत अची वियो। हाणे बि जेकॾहिं तव्हां डिलीवर न करे सघो त पोइ पाकिस्तान खां त तव्हां ख़तमु थी वियो, अची सूबे में पुगाओ। इन शइ खे बि तव्हां डिनाए न कंदो। सूबाई हुकूमत बची आहे न। असां चाहींदासीं त बेशक तव्हां अॻिते हलो, बेनज़ीर भुट्टो साहिबा जे विजन खे हलाए हलो। अलाह करे तव्हां लोकल गवर्नमेंट में बि तव्हांजो जेकॾहिं अचे थो त तव्हां डिलीवर करणु तव्हांजो पहिरियों प्रायोरिटी हुअणी खपे। जेकॾहिं इहो हाल रहियो करप्शन जो त मूंखे नथो लॻे त अॻिते बि इहो थींदो। सिंध वासी हिन महिल ताईं वीचारो सफ़र कंदो रहियो आहे, उनखे उहो ड्यू राइट न मिलियो आहे। हिन दौरे हुकूमत में हिननि खां उमीदूं हुयूं, पर हाणे असां उमीदूं छॾे चुका आहियूं। ग़रीब माण्हू हिन महिल वाक़ई मायूस आहे। सभिनी खां पहिरीं त आउं इहो चाहींदसि की जेकॾहिं नकली भर्तियुनि जी ॻाल्हि पई थिए त हिते मेंशन ज़रूरु थियणु घुरिजे। सिर्फ़ु इहो चवण ई एलिगेशन हूंदा आहिनि कि एजुकेशन में नकली भर्तियूं या फलां इदारे में ॿुधाईंदसि त इहे जेके ग़लति भर्तियूं, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि ग़लति भर्तियूं उहे जेके माण्हुनि जो हिकिड़ो जनरल एटीट्यूड हूंदो आहे, पंहिंजे मुंहुं कॾहिं कंहिं क्लर्क जे चवण ते कंहिं कंसर्न माण्हू जे सभई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी छा जेके पई आहे जेकॾहिं माण्हू पंहिंजे तरीक़े सां वञी उन्हनि में जेकॾहिं एतिरो सेंस कोन्हे कि हू कंहिंजे चवण ते छा कॾहिं कंहिं अथॉरिटी जेका हूंदी आहे उहा लक्ष्य हूंदी आहे। तव्हां कंहिंजे चवण ते कि क्लर्क जेको पोज़ीशन ते माण्हू वेठो आहे उनजे चवण ते जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पैसा जेकॾहिं ॾेई अचो था त हुनमें को कंसर्न कोन हूंदो आहे हुकूमत जो। ठीकु आहे, ॾिसो मूंखे इंडिविजुअली त ॻाल्हि ई नथी कयां रुखसाना, मां त इंडिविजुअली ॻाल्हि ई नथी कयां, मां त जनरल ॻाल्हि थी कयां। कलेक्टिवली मूंखे एजुकेशन में हाणे जेको एॾो वॾो ब्लंडर थियो, जे माण्हू वेही चैनल्स ते वेही सीएम जो नालो खयो, पीर मज़हर जो नालो खयो, हुननि ते फोर्स कयो, जे तॾहिं मां इहे सभु भर्तियूं कयूं। तव्हां छा उनखे बि ॻाल्हाए कंदो? उन्हनि खे बि ॻाल्हाए वठो। न, मां त तव्हांखे जनरली थी ॿुधायां। तव्हां चओ था हिकिड़ो आम माण्हू वञी क्लर्क खे पैसा ॾींदो त पोइ उनखे केरु ॾिसंदो? हे त एॾी वॾी हज़ारनि जी तादाद में तव्हांजे साम्हूं आई। उन खां बाद में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं भर्तियूं थियूं, हिकिड़ो स्टेप थी वियो। ठीकु आहे, जेकॾहिं उहे थियूं, छो त असांजो जॾहिं बि आहे हिकिड़ी अनाउंस थींदियूं आहिनि, नौकरियूं थींदियूं आहिनि, उन्हनि जा टेस्ट थींदा आहिनि, इंटरव्यूज़ थींदा आहिनि, हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे, उन्हनि जे थ्रू अचिणो हूंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ो एजुकेशन में माण्हू अचे पियो, उनखे ज़रूरु ख़बर हुजणु घुरिजे कि जेकॾहिं हिकिड़ो प्रोसीजर जे तहत हू कोन पियो अचे, जेकॾहिं हू डायरेक्ट कंहिंखे पैसा ॾेई पियो अचे त उन सां को ॿियो केरु कंसर्न कोन्हे। डायरेक्ट पैसा वठे केरु इदारनि में वेठल ई वठनि था न। भई ॾिसो पढ़ियल लिखियो माण्हू जेको आहे उहो कीअं थो ईअं करे सघे? सभु कुझु थियो आहे। तव्हां एमएस गवर्नमेंट जो रिप्रेजेंटेटिव वेही तव्हां एमएस वेही उन्हनि खे मेडिकल जो सर्टिफिकेट थो ॾियो, कंहिंजे बेस ते थो ॾियो? हुनमें ठीकु आहे, हिकिड़ो अची विया, हिकिड़ो रही थी इहा ॻाल्हि, हिकिड़ो हुनखे रूल्स ऐं प्रोसीजर जे तहत अचणु घुरिजे। जेका बि हिकिड़ी ठहियलु हूंदो आहे उनजे तहत हू उनमें उनखे फॉलो ई नथा कनि। हुननि खे इहा हिकिड़ी हूंदी आहे कि हलो किथां बि असांजो खांचो लॻी वञे, उनमें हू पंहिंजो पाण नुक़सानु था कनि। उन खां बाद में जेकॾहिं वरी उहा किराए थी थिए, उहा दांह थी थिए कि बाबा ही थी चुको आहे, ब्लंडर थी चुका आहिनि, उन खां बाद में वरी इहे असांजे ई मथे जा सूर आहिनि। वरी उन्हनि जे ख़िलाफ़ जेका नोटिस वठूं कि हिन इदारे में ही शइ थी चुकी आहे। तव्हां चेक एंड बैलेंस रखो न, त ये ब्लेंडर थियनि छो था तव्हांजे इदारनि में? बाबा चेक एंड बैलेंस अदालत में वञे थी ॻाल्हि, ऐं चेक एंड बैलेंस कीअं आहे? हज़ारनि जी तादाद में भर्ती थियनि थियूं, चेक एंड बैलेंस आहे। हिकिड़ी शइ अदालत में हली वई, मीडिया हुनखे हाईलाइट कयो, पोइ तव्हांखे त लाज़मी आहे जेकॾहिं नॉलेज में अचे थी ऐं असां उन खिलाफ़ का कार्रवाई न करियूं, जेकॾहिं असां नोटिस न वठूं, तॾहिं तव्हां कहिड़ो नोटिस वरितो आहे? छो कोन गवर्नमेंट नोटिस थोड़ी वरितो आहे? हे त मीडिया आहे या हे अदालतुनि में माण्हू मजबूर थी विया। नाला ॾियां त मूं ख़ुदि ऑफिसर्स खे ॾिनो आहे एंटी करप्शन्स में। तव्हां छा था सम्झो? जिते जिते नोटिस अचे थो, जिते जिते असांखे आम हिकिड़े एमपीए खे बि, तव्हां त मथे लेवल जी ॻाल्हि था करियो, असांखे हींअर बि नोटिसिस आहिनि, असांखे हिदायतूं आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट खां कि वञो ऐं अञा ताईं जेकॾहिं को बंदि स्कूल खुलियल आहे, छो त असांजी 5 सालनि जी हुकूमत में
वाहिद हुकूमत हुई कि वध खां वध बजट असां रखियो हुकूमत एजुकेशन जे मामले में वध खां वध सुप्रीम कोर्ट जो हुकुम छो जज वनी पे छापा हणन जज वनी पे छापा तडे वनी गोस्ट स्कूल ज़ाहिर थिया करप्शन जी नजर थियो पोया 5 सालन में दी छा नुकसाना ॾिसो एजुकेशन जे हवाले सां कम थियो मूंखे ॿुधाए न दी तमाम हाणे मां चवंदम हिन में जेको मिनिस्टर आहे उहो एफर्ट्स वठे थो पर सभीन हिन में मुसीबत इहा आहे तव्हांखे ख़बर आहे त जेको मिनिस्टर जेकॾहिं करण थो चाहे त वरी हुनजो जेको सेक्रेटरी आहे वरी उहो तव्हांखे ख़बर आहे इहा बि वेड़ हले पई हाणे इन खां पोइ हिन महिल त असां इहो बि दायूं पिया त असां सिंध गवर्नमेंट बदनसीबी जो दौर थो हले हुनजो हेल्थ मिनिस्टर कोन्हे हुनजो होम मिनिस्टर कोन्हे हुनजो लोकल बॉडी जो मिनिस्टर कोन्हे हिकु मिनिस्टर 4 मिनिस्ट्रियूं संभाले ईअं डिलीवरेंस थींदी ईअं तव्हां कमु वठी सघंदव सीएम साहब खे तव्हां एतिरा महकमा ॾेई छॾिया छा तव्हां वटि कॉम्पिटेंट कोन्हे तव्हां वटि कॉम्पिटेंट माण्हू कोन्हनि सभिनि हिन महिल सिंध असेंबली में केतिरा हिननि जा मेंबर्स वेठा आहिनि सीनियर्स बि वेठा आहिनि जूनियर्स बि वेठा आहिनि तव्हांखे कमु वठणो अचणो खपे तव्हां उन्हनि खां कमु वठो हिकिड़ो माण्हू 4 जेकॾहिं मूंखे ॿुधायो हे कानून जे कहिड़े हुन में हले थो त हिकिड़ी मिनिस्ट्री 4 पर हिन महिल ताईं हेल्थ मिनिस्टर न हुजण होम मिनिस्टर न हुजण लोकल बॉडी जो मिनिस्टर न हुजण सेक्रेटरीज खे हलाइण कीअं हलंदो जेकॾहिं का आहे डिफॉल्ट माण्हू आहे या थोड़ी कमी आहे या कोताहियूं आहिनि तव्हां पाण ई पंहिंजी ज़बान सां ॿुधायो कि असांजी क़यादत एतिरी कॉन्शियस आहे एतिरी इन शइ में आहे रखे थी नोटिस वरितो तॾहिं त घुरायो न तव्हां पाण ॻाल्हि कई त लाज़िम आहे जिते थिए थो हे त 5 सालनि खां थी नोटिस वठो वञे पर नोटिस इन जो मतिलबु आहे तव्हांजी क़यादत जो तव्हांजा हेठां नथा ॿुधनि अगेन एंड अगेन जॾहिं कॉल करे हुननि खे घड़ी घड़ी तंबी कई वञे इट मीन्स इन जो मतिलबु आहे त विजन खां तव्हां हटिजी विया बेनज़ीर भुट्टो साहिब त विजन जो हुयो ई कोन हूंदो आहे कॾहिं बि करप्शन न करण ॾिया कॾहिं बि इदारनि खे ईअं ख़तम न करण ॾिया प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थो थिए वरी महिरबानी मां ॿिन्ही जे प्रोग्राम में आहियूं नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़त्म थो थिए ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह